बाढे ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में मंशियात जो विकिरो सरेआम थियण लॻो। चपे चपे ते मंशियात सब्ज़ी जियां विकिरो थियण करे हिकु वधीक नौजवान जी ज़िंदगी खसे वरिती आहे। बाढे भरिसां ॻोठ दड़ा जो नौजवान 22 साला शाहनवाज़ पुटु मरहूम अली नवाज़ ख़ासकेली घणी हीरोइन वापराइण सबबि फ़ौत थी वियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त कुझु साल अॻु असांजे नौजवान जो पीउ अली नवाज़ बि साॻिए नशे हीरोइन वापराइण सबबि फ़ौत थी वियो हो ऐं असांजे पाड़े ख़ासकेली मोहल्ला जा केतिरा ई नौजवान इन ख़तरनाक नशे में मुब्तला थी विया आहिनि। जॾहिं त ॻोठ जी सान्यावंद माण्हुनि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में हीरोइन आइस ऐं ॿिए नशे जो सरेआम विकिरो कयो पियो वञे, जंहिं सबबि ॻोठ दड़ा तोड़े ॿियनि केतिरनि ई शहरनि जा माण्हू उतां अची मंशियात ख़रीद करण लॻा आहिनि। नौजवान शाहनवाज़ जे वारसनि तोड़े ॻोठाणनि एसएसपी लाड़काणो तोड़े ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ में मंशियात फ़रोशनि तोड़े उन्हनि जे सहूलतकारनि पुलिस अमलदारनि खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे ॻोठ जी वधीक नौजवान नस्ल जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।